الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا له. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. صدق الله العظيم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وصحبه وبارك وسلم مدد معلوم لك دائما أبدا أبدا. मोहतरम अज़ीज़ दोस्तों, अल्लाह रब्बे ज़ुल जलाल ने करोड़न जे तादाद में करम नवाज़ी। जे रब्बे करीम सुबह सवेल असां तव्हांखे फजर जी नमाज़ बाद नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। इन सूरत जो नालो सूरतुन निसा आहे। मदनी सूरत आहे। वही मियतूं व सितून व सबून आयतन। इन में 176 आयतूं ऐं 46 रुकू आहिनि। 44 रुकू आहिनि इनमें। इन सूरत खां पहिरियां सूरह आल इमरान हुई। उनजे आख़िर में अल्लाह ताला फरमायो वत्तक़ुल्लाह, अल्लाह खां डरिजो। इन सूरत जे शुरू में फरमाए या अय्युहन्नास इत्तक़ू, हे इंसानो पंहिंजे रब खां डरिजो। उनजे इख़्तिताम तक़वा ते, उनजी शुरूआत तक़वा ते। ऐं सूरह आल इमरान जे अंदरि अल्लाह ताला ग़ज़वात जा, लड़ाइयुनि जा, कुफ़ार जा अक्सर ज़िक्र फरमाया। इन सूरत में वरी हुक़ूक़ात जा ज़िक्र आहिनि। यतीमनि जो छा हक़ आहे ऐं वारसनि जो छा हक़ आहे, माउ पीउ जो केतिरो हक़ आहे ऐं औरतुनि जा हक़ केतिरा आहिनि। माना सूरह निसा में अक्सर जेके हक़ाम आहिनि उहे औरतुनि सां वाबस्ता आहिनि। तंहिंजे करे इन सूरत जो नालो सूरह निसा रखियो वियो आहे। निसा जी माना ई औरत आहे। त अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम, ए इंसानो डरिजो पंहिंजे रब खां। अल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन, उहो अल्लाह, उहो रब जे पैदा कयो तव्हांखे हिकिड़े इंसान मां। या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम अल्लज़ी, ई आयत अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबे निकाह में बि पढ़ंदा। तंहिंजे करे निकाह जे ख़ुतबे में मसनून हीअ आयत पढ़िजे। इन आयत में इंसानियत जे तक़वा जे लाइ हुकुम आहे। अल्लाह तो फरमाए सभु इंसान पंहिंजे रब खां डरिजो। जॾहिं तव्हांजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ ईंदो त ख़ुदा जे मथां ईमान न आणींदो, ख़ुदा जे मोकिलियल पैगम्बरनि जी इताअत कंदव। ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदतिन, उन अल्लाह रब उहो तव्हांजो आहे। अल्लाह तव्हांजो उहो आहे जंहिं तव्हांखे हिकिड़े इंसान में पैदा कयो। पहिरियां हिकिड़ो इंसान आदम हुयो, उनखे अल्लाह ताला ज़मीन ते लाहे छॾियो त उन हिकिड़े इंसान मां, उन जी घरवारी बीबी हवा मां अल्लाह रब्बे ज़ुल जलाल अरबन ख़रबन जे तादाद में इंसान पैदा कया। रोज़ाना लखनि जे तादाद में इंसान ॼमनि पिया, मरनि पिया, अचनि पिया, वञनि पिया। हिकिड़ो शुरू में हुयो, उन मां आयत ॾणंदी व ख़लक़ मिनहा ज़ौजा, ऐं पैदा कई इन मां तव्हांखे जोड़ा जोड़ा करे। नस्ल इंसानियत जे लाइ वधाइण जे लाइ अल्लाह रब्बे ज़ुल जलाल जोड़नि जो सिस्टम रखियो, यानी मर्दो औरत, नरो मादा अल्लाह रब्बे ज़ुल जलाल हर मख़लूक़ात में रखिया। अहिड़े तरीक़े सां इंसानियत में बि आहे, पर ॿियनि मख़लूक़ात मां ऐं इंसानियत में फ़र्क़ु आहे। ॿियनि मख़लूक़ियात में इहो फ़र्क़ु न आहे त बाबा हीअ ॿकरी आहे, हिनखे कहिड़े तरीक़े सां हिनजो मेलाप रखिजे। हुनजे लाइ कोई जोड़ो रिश्तो तय थियलु कोन्हे। जिथे बि हुनजो ॾिसबो आहे ख़्यालु, उते ई हुनखे जेको आहे सो मेलाप थी वेंदो आहे। लेकिन अल्लाह रब्बे ज़ुल जलाल इंसान जे तवालुद, इंसान जी इज़त, इंसान जे ग़ैरत जी हिफ़ाज़त जे लाइ इंसान में जोड़ा जोड़ा रखे। हिकु जोड़ रखियईं, पोइ जेसीं ताईं उहो निकाह जो जोड़ आहे तेसीं ताईं उहे हिक ॿिए जे लाइ हलाल आहिनि, ॿियनि जे लाइ उहे हराम आहिनि। छो त इन में ख़ल्क़ इंसानियत ऐं तवालुद जी हिफ़ाज़त आहे। जेकॾहिं हिकिड़ी औरत जा हिक खां वधीक मुड़ुस हुजंदा त इंसानियत जी हिफ़ाज़त न थिया, ख़बर न पवे हा त कंहिंजो औलाद आहे।
तंहिंजे करे जेसीं ताईं निकाह आहे तेसीं ताईं औरत जे लाइ मुड़ुस खां सवाइ ॿिए हंधि हराम आहे ऐं मुड़ुस जे लाइ बि पंहिंजे हलाल जॻह खां सवाइ ॿिए हंधि हराम जॻह ते हराम आहे बस मिनुमा रिजालन कसीरन व निसाअ अल्लाह फरमाए थो उहो फैलाए छॾींदी इन मां मर्द कसीरन माना घणा व निसाअ ऐं औरतूं हिकिड़ो इंसान हो मां अल्लाह ताला पैदा कया जोड़ा तयारु थींदा विया इंसान फैलंदी वई मर्द औरत हाणे घणा टे खां वधी विया आहिनि अरबनि जे तादाद में अल्लाह पैदा फरमाए छॾिया वत्तक़ुल्लाह अल्लज़ी तसाअलून बिही अल्लाह फरमाए थो टिजो हुन अल्लाह खां जीअं अल्लाह रब्बुल जलाल क़यामत जे ॾींहुं तव्हां खां हिक ॿिए जे बारे में सुवाल थींदा कंहिंजा कॾहिं न कंहिंजा कोन वल अरहाम रिश्तेदारीअ जे बारे में बि तव्हां खां सुवाल थींदा हदीस शरीफ़ में थींदो रिश्तेदारी अल्लाह रब्बुल जलाल ही क़यामत जे ॾींहुं फरमाईंदे रब जे मूंखे जोड़ियो तो उनखे जोड़ जे मूंखे टोड़ियो तो उनखे टोड़े छॾ त रिश्तेदारी जे जोड़ण जे लाइ तमामु घणो हुकुम आहे मां रिश्तेदारी जोड़ण जी कोशिशि करे उनखे ख़तमु करण जी कोशिशि न करे ऐं का नौबत थी वञे त ॿार उनखे ठाहिण जी कोशिशि करे ठाहिण जी कोशिशि न करे इन अल्लाह कान अलैकुम रक़ीबा अल्लाह तव्हांजे सभिनी जे मथां निगहबान आहे हिफ़ाज़त करण वारो आहे।